हर इलाके जूं पंहिंजूं पंहिंजूं बिदअतूं। फलाणे इलाके में हीअं कयो थो वञे, फलाणे में हीअं कयो थो वञे, फलाणे इलाके में शादी जूं ही रस्मूं, फलाणे में मुसलमाननि में शादी जूं हे रस्मूं, फलाणे इलाके में मैयत जूं हे रस्मूं, फलाणे इलाके में मैयत जूं हे रस्मूं। रोज़ ब रोज़ इलाका वाइज़ रस्मूं चेंज थींदी थियूं वञनि। असल जी ख़बर कोन्हे, माण्हू परेशान आहिनि। जॾहिं ॿुधनि था त सही तरीक़ो हे आहे, चवंदा असां काॾे वञूं। सभु कुझु ख़बर हुजण जे बावजूद क़ुर ख़ानी ग़लति आहे, तीजा ग़लति आहिनि, साता ग़लति आहिनि, जुमाना ग़लति आहिनि, जुमेरातूं ग़लति आहिनि, ॿारहा ग़लति आहिनि, चालीहा ग़लति आहिनि। हर शइ मालूम बि उन जे बावजूद बि कनि था माण्हुनि खां मजबूर थी करे। अल्लाह जो को ख़ौफ़ कोन्हे। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी वहदा वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअद अम्मा बअद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल हल नुनब्बिउकुम बिल अख़्सरीना अअमाला अल्लज़ीना ज़ल्ल सअयुहुम फ़िल हयातिद दुनिया व हुम यहसबूना अन्नहुम युहसिनूना सुनअ उलाइका अल्लज़ीना कफ़रू बिआयाति रब्बिहिम व लिक़ाइहि फ़हबितत अअमालुहुम फ़ला नुक़ीमु लहुम यौमल क़ियामति वज़ना ज़ालिका जज़ाउहुम जहन्नम बिमा कफ़रू वत्तख़ज़ू आयाती व रुसुली हुज़ुवा। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मा सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। हज़रात गिरामी, अल्लाह ताला जी ख़ास हिदायत ऐं उन जे फज़ल सां अॼु हिन धरती ते, हिन ज़मीन ते हिकु मज़ीद अल्लाह जे घर जो इफ़्तिताह कयो पियो वञे, जंहिंजो मक़सदु असां ऐं तव्हांखे हिकु अलहदगी जो अहिड़ो माहौल मिले जंहिंमें मुकम्मल पाबंदी ऐं एहतमाम सां अल्लाह ताला जी गॾिजी इबादत करे सघूं। हिन सभिनी इबादतुनि मस्जिदुनि जो तामीर करणु, इन में कई मुश्किल मराहिल बि अचनि था। नमाज़ूं पढ़णु, अज़ानूं ॾियणु, उन जे लाइ सभु कुझु बंदोबस्तु करणु। इन्हनि जो बदिलो अल्लाह ताला पाण वटि जन्नत रखियो। ऐं मस्जिदुनि जे तामीर जो बि नतीजो अंजाम जन्नत। इन करे अल्लाह ताला खां इहा दुआ है त अल्लाह जन जन भी साथियुनि जो हिन मस्जिद जे तामीर में हिस्सो आहे, अल्लाह उन्हनि खां उन्हनि जे इन हिस्से खे पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा ऐं इन जे बदिले में जन्नत अता फरमा। सैयदना उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, मन बना लिल्लाहि मस्जिदन बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह। जंहिं अल्लाह जे लाइ हिन धरती ते मस्जिद ठहराई, अल्लाह ताला उन जे लाइ जन्नत में घर तैयार कंदो।
मस्जिद मुकम्मल तामीर करण जी ताक़त आहे त मुकम्मल, प्लाट ॾियण जी ताक़त आहे प्लाट ॾिए, उनमें कुझु सिरूं ॾियण जी ताक़त आहे सिरूं ॾिए, कुझु मज़दूरी ॾियण जी ताक़त आहे मज़दूरी ॾिए। जेतिरो बि हिसो वठे थो ख़ालिस नीयत सां, यकीनन उन शख़्स जे लाइ इहा हदीस फिट अचे थी। मुंहिंजा भाइरो ऐं दोस्तो, इन्हनि अमलनि खे, इन्हनि नेकियुनि खे जेकी क़यामत जे ॾींहुं ज़मानत आहिनि कामयाबी जी, ऐं कामयाबी छा आहे? फमन ज़ुहज़िह अनिन नारि व उदखिलल जन्नत फ़क़द फ़ाज़। जंहिं शख़्स खे जहन्नम खां बचाए करे जन्नत में दाख़िल कयो वियो, उहो शख़्स कामयाब आहे। ॿ हालतूं आहिनि इंसान जो, या जन्नती आहे या जहन्नमी आहे, ऐं हीउ अमल जन्नती आहे ऐं हीउ जन्नत वारा अमल आहिनि। मन आमिल सालिहम मिन ज़करिन औ उन्सा व हुव मुमिनुन फलनुहयन्नहु हयातन तय्यबा। अल्लाह ताला इरशाद फरमायो, जेको भी नेक ऐं सालिह अमल बंदो करे थो, मर्द हुजे या औरत, फरमाए थो त उनखे असां पाकीज़ा ज़िंदगी अता कयूं था ऐं उनखे क़यामत जे ॾींहुं उनजे नेक अमलनि जो बदिलो उनजे नेक अमल कयल खां बि ॿीणो टीणो ॾियोसि। मन यअमल मिन सालिहाति मिन ज़करिन औ उन्सा सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। अल्लाह ताला इरशाद फरमायो, जेको भी मर्द या औरत नेक ऐं सालिह अमल कनि था, अल्लाह ताला उन्हनि सां मोहब्बत कंदो, उनखे पंहिंजे क़रीब कंदो, अल्लाह जो महबूब बणिजी थो वञे अल्लाह जी इबादत सां, नेक अमलनि करण सां। वल असर इन्नल इंसान लफी खुस्र इल्ला लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस सब्र। इरशाद फरमायो तो ज़माने जो कसम, तमाम इंसान खसारे में आहिनि सिवाय उन्हनि जे जन ईमान आंदो, नेक अमल कया ऐं हक़ जी तलकीन कयनि ऐं सब्र कयो। चोटी जा अमल, निमाज, रोज़ो, ज़कात, हज, अखलाकियात, मस्जिदनि जी तामीर, ये सब जी सब हिकु चोटी जा अमल आहिनि। लेकिन क़यामत जो ॾींहुं हूंदो, अहिड़ा बि माण्हू हूंदा जंहिंजा इहे नेक अमल बि अल्लाह ताला बर्बाद करे छॾींदो, जंहिंजो नतीजो जन्नत। जन नेक अमलनि जे पोयां अल्लाह ताला जन्नत जो वादो कयो। हल अताक हदीसुल ग़ाशिया वुजूह यौमइज़िन ख़ाशिया आमिलतुन नासिब तस्ला नारन हामिया। इरशाद फरमायो, हल अताक हदीसुल ग़ाशिया, ग़ाशिया जी तव्हां वटि ख़बर आई? वुजूह यौमइज़िन ख़ाशिया, जंहिं ॾींहुं हर इंसान जो चेहरो ड्रिनल नज़र ईंदो, ख़ौफ़ में नज़र ईंदो। तस्ला नारन हामिया आमिलतुन नासिब तस्ला नारन हामिया। इरशाद फरमायो त अमल करे करे पाण खे थकायो हूंदनि, नेक अमल कया हूंदनि, सालिह अमल कया हूंदनि, निमाज़ूं बि हूंदनि, रोज़ा बि हूंदनि, मस्जिदुनि जी तामीर बि हूंदनि, लेकिन पोइ बि जहन्नम में वेंदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सही हदीस मुस्लिम, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो, क़यामत जे ॾींहुं हिकु वॾी उम्मत ईंदी जंहिंखे मां सुञाणे वेंदुमि त इहा मुंहिंजी उम्मत आहे।
चेहरो भी चमकंदो, हथ भी चमकंदा, पेर भी चमकंदा, नूरानी चेहरा हूंदा, नेक निमाज़ी हूंदा। मां ख़ुशि थींदुमि या मुंहिंजी उम्मत ये जन्नती आहे, मुंहिंजे क़रीब पहुचंदा ऐं फ़रिश्ता चाबुक हणी उन्हनि खे पोइते वापसि भॼाईंदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त मां चवंदुमि उम्मती उम्मती रब उम्मती, ऐं अल्लाह ही त मुंहिंजी उम्मत आहे। अल्लाह ये त निमाज़ी आहे, अल्लाह ये त वुज़ू कंदड़ आहे, या अल्लाह ऊंदाहिनि जी निमाज़ पढ़ंदड़, या अल्लाह पाबंदी सोम सलात जा नज़र अचनि था। त छा चवंदो इन्नका ला तदरी मा अहदसु बादक, ऐं पैगंबर तव्हांखे ख़बर न आहे ये निमाज़ी माण्हू, ये रोज़ेदार माण्हू, ये वुज़ू कंदड़ माण्हू तुंहिंजे दीन में नयूं नयूं ॻाल्हियूं घड़े करे उन्हनि ते अमल कया, तव्हांजे दीन में बिगाड़ पैदा कयो। सो नेक अमल सिर्फ़ ज़रूरी न आहे, नेक अमल सां गॾु नेक अमल जी क़बूलियत जी ज़रूरत आहे, उन जा कुझु शराइत आहे, उनखे मदे नज़र रखियो वञे। अमल पंहिंजे मर्ज़ी जो न करे, अमल करे नेक ऐं सालिह ईमान जे हालत में करे। इन करे काफ़रनि जी इबादतूं सभु रायगा आहिनि, बेईमान जूं इबादतूं सभु रायगा, उन्हनि जा ख़ैर ख़ैरात रिलीफ जा कम सभु रायगा। सैयदा आयशा सिद्दीक़ा ताहिरा रज़ियल्लाहु ताला अन्हा अरब जे मशहूर सखी माण्हू जे बारे में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां पुछो, फलाणो त वॾो नेक हुयो, वॾी सखावत हूंदी हुयसि, ग़रीबनि जी मदद कंदो हुयो, हॾ ॾोखियुनि जी मदद कंदो हुयो, हर ख़ैर जे कम में वधी चढ़ी करे हिसो वठंदड़। अल्लाह जा पैगंबर इन जो छा थींदो? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जेकॾहिं इहो उहो कलमो पढ़े आहे जेको मां पंहिंजे चाचे अबू तालिब ते पेश कयो, इहो कलमो पढ़े आहे, ईमान जे हालत में इहे अमल करे हा त फ़ाइदो ज़रूरु थिएसि हा, लेकिन इन्हनि अमलनि जो को बि फ़ाइदो कोन्हे। सभ खां पहिरियों शर्त आहे नेक ऐं सालिह अमल जे लाइ ईमान हुजेसि, अल्लाह ते भरोसो हुजेसि, हर मामले में अल्लाह तबारक व तआला जे तौहीद जो ख़्यालु कंदड़ हुजे, मुवहिद हुजे, मुशरिक न हुजे। ईमान आणण जे बावजूद बि मुश्किल अचेसि त उन जा मुश्किल कुशा अल्लाह खां सवा के ॿिया हुजनि या ॿियनि खे सम्झे, ॿियनि में तासीर सम्झे त इहो शख़्स मुशरिक आहे। इन जो हिन अमल जी अल्लाह खे का बि परवाह कोन्हे। इन जूं इबादतूं, इन जूं निमाज़ूं, इन जूं रियाज़तूं, इन जो ज़िक्र अज़कार, क़ुरान जूं तिलावतूं, इन जो रात जो तहज्जुद पढ़णु, इहो सभु कुझु अल्लाह रब्बुल इज़्ज़त वटि रायगा आहे। उन जे इन्हनि इबादतुनि जी का परवाह कोन्हे। ऐं ईमान छा आहे? अन तुमिन बिल्लाहि व मलाइकतिहि व कुतुबिहि व रुसुलिहि वल यौमिल आखिर वल क़द्र खैरिहि व शर्रिहि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि जिब्रील इंसानी शक्ल में जरा अची करे ईमान पुछाई त नबी अलैहिस्सलाम ईमान जी जेका तौज़ीह फरमाई, तारीफ़ फरमाई, इहा ई फरमाई त अल्लाह ते ईमान, उन जे रसूलनि ते ईमान, किताबनि ते ईमान, फरिश्तनि ते ईमान, आख़िरत जे ॾींहं ते ईमान, तक़दीर भली हुजे या बुरी हुजे उन ते ईमान, त सभु कुझु जेको कुझु आहे अल्लाह जे तरफ़ आहे। त ईमान सभ खां ज़रूरी आहे। तव्हांखे अज़ान खां पोइ ईमान मस्जिद ताईं आणींदो। रात जो अज़ान थी ईशा जी निंड गालिब आहे, ईमान तव्हांखे निंड छॾे करे मस्जिद में आणींदो। ईमान जी इहा कुवत आहे, ताक़त आहे। ईमान ही इंसान खे तवाना करे थो। वरना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो इरशाद फरमाया, अस्क़लुस सलात अलल मुनाफिकीन सलातुल इशा व सलातुल फज्र। मुनाफिकनि ते सभ खां वज़नी ऐं भारी निमाज़ूं
इशा जी सोमहणी ऐं फजर जी निमाज़ूं छाजे करे ऊंदाही जो निमाज़ूं ॾेखाव लाइ त मुनाफ़िक पढ़ंदा हुया ॾेखाव लाइ त मुनाफ़िक निमाज़ पढ़ंदा हुया ज़ोहर में सभु अचनि ॾींहुं आहे ॾिठो आहे हर को नज़र थो अचे टे पहरी में हर को नज़र अचे थो मगरिब में बि नज़र अचे थो न वियासीं त वरी ॾिसंदा फलाणो कोन आयो फलाणो कोन आयो फलाणो कोन आयो इशा ऐं फजर ॿई ऊंदाही जूं आहिनि उन में ख़बर ई कोन पवंदी त केरु आयो केरु कोन आयो ॻाल्हि सम्झ में आई माना त फजर बि ऊंदाही में पढ़णी आहे इशा बि ऊंदाही में पढ़णी आहे असांजा ॿाहिरि फजर रोशनी में पढ़ंदा ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुनाफ़िकनि ते फजर जी निमाज़ ऐं इशा जी निमाज़ भारी ऐं मुनाफ़िक इन लाइ फजर ऐं इशा में न ईंदा हुया जो उन वक़्तु कंहिंजी ख़बर ई कोन पवंदी त केरु आयो केरु कोन आयो ऊंदाही हूंदी ऊंदाही में वापसी थींदी केरु सुञाण में कोन ईंदो हुयो त इहे ॿई ऊंदाही ऐं अंधेरे जूं निमाज़ूं आहिनि इहे रोशनी जूं निमाज़ूं न आहिनि ईमान हुजे न त ॿियनि साहबा वांगुरु मस्जिद में अचनि ईमान न हुयो दिलि में चोर हुयो जंहिं शख़्स जे दिलि में चोर आहे उहो मस्जिद ॾांहुं घटि ईंदो ईमान कमज़ोर आहे मस्जिद ॾांहुं घटि ईंदो पोइ जंहिं वक़्तु अखि खुलियसि वञी करे निमाज़ी हूंदो त वञी ठूंगा हणी करे बसि फॉर्मेलिटी पूरी कंदो ख़ुशू ख़ुशू न हूंदो इन करे मुंहिंजा भाइरो ऐं दोस्तो ईमान मज़बूत हुजणु घुरिजे मस्जिदूं बणायूं आहिनि इन्हनि मस्जिदनि खे आबाद करण वारा तमामु घटि आहे इहा असां ई तव्हां सभिनि जी ज़िमेदारी आहे त अलाह जे घरनि खे आबाद रखो नंबर 2 जेको बि अमल कयूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैरवी में कयूं निमाज़ हुजे रोज़ो हुजे ज़कात हुजे हज हुजे ॿिया मामलात हुजनि अज़ानूं हुजनि हर अमल में पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम उसवा है लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना तव्हां जे लाइ रसूल जी ज़िंदगी में बहितरीन नमूनो है निमाज़ उहे पढ़ो जीअं पैगंबर चयो या पैगंबर कई निमाज़ जी वॾी अहमियत आहे अव्वल मा युहासब बिल अब्द यौमल क़ियामा अस्सलाह क़यामत जे ॾींहुं सभ खां पहिरीं ईमान खां पोइ सभ खां पहिरीं जंहिं शइ जो सुवाल थींदो निमाज़ त निमाज़ुनि खे ज़ाया कयूं पंहिंजे मर्ज़ी जूं निमाज़ूं पढ़ो न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि 2 सहाबा किराम आया उन्हनि में हिकु मालिक बिन हुवैरिस रज़ियल्लाहु ताला यमन जो ईमान आंदनि ईमान आणण खां पोइ 40 ॾींहं पैगंबर इस्लाम वटि रहे मदीने में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम महसूस कयो 40 ॾींहंनि खां पोइ त हे घर जी हिननि खे शायदि यादि पई अचे चेहरनि मां हुननि जे रवीअ मां उथण विहण मां सम्झी विया पैगंबर इस्लाम फरमायो त तव्हां भले पंहिंजे वतन वञी सघो था पंहिंजे रिश्तेदारनि मिट माइटनि माउ पीउ भाइरनि भेनरुनि सां मिली अचो तव्हांखे इहा ज़रूरत महसूस थिए पई लेकिन यादि रखिजो जॾहिं निमाज़ जो टाइम थिए त तव्हां मां को बि हिकु अज़ान ॾिए ऐं जेको तव्हां मां ॿिन्ही मां उमिरि में वॾो हुजे उहो निमाज़ पढ़ाए जमात सां उहो इमाम बणिजे ऐं फरमायो सल्लू कमा रअयतुमूनी उसल्ली निमाज़ ईअं पढ़जो जीअं मूंखे पढ़ी तव्हां ॾिठी आहे मूंखे पढ़ंदे ॾिठो आहे या निमाज़ जे लाइ तलक़ीन आहे भाउर हिते चवनि था त निमाज़ पढ़े बसि हो बि सही हू बि सही हू बि सही हुअ निमाज़ बि सही हुअ निमाज़ बि सही हुअ निमाज़ बि सही दुन खां मथे बि हथ सही हेठि बि सही छॾे करे पढ़े तॾहिं बि सही न मुंहिंजो भाउ निमाज़ मुहम्मद रसूल सल्लल्लाहु हिकु ई पढ़ी आहे शुरू खां वठी आख़िर ताईं निमाज़ ई उहो रुकन आहे जेका पैगंबर इस्लाम शुरू खां आख़िर ताईं हिकु ई पढ़ी कॾहिं कुझु कॾहिं कुझु कॾहिं कुझु न कॾहिं हीअं कंदा हुया पर हीअं कंदा हुया वरी हीअं कंदा हुया ईअं आहे कोन
त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निमाज़ नबवी, निमाज़ुनि ते बि जेके निमाज़ुनि जा किताब उन्हनि ते बि लिखियल आहे अॼुकल्ह निमाज़ हनफी है, ए फलाणी निमाज़, ए फलाणी निमाज़। माना त फ़र्क़ु आयो न, हनफियुनि जी निमाज़ हिकिड़ी, शाफ़ियुनि जी हिकिड़ी, हंबलियुनि जी हिकिड़ी, मालिकियुनि जी हिकिड़ी, जाफ़िरनि जी हिकिड़ी। कंहिं बि नेक ऐं सालिह अमल में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो हुजणु ज़रूरी आहे। अतीउ अल्लाह व अतीउ रसूल वला तुबतिलू अमालकुम, अल्लाह ऐं उन जे रसूल जी इताअत कयो, पंहिंजे अमलनि खे बर्बाद न कयो। जेको अमल अल्लाह ऐं उन जे रसूल जे इताअत खां ॿाहिरि आहे उहो अमल बर्बाद आहे। उन अमल जी का बि अल्लाह ताला वटि अहमियत कोन्हे। अज़ान में बिदअतूं, निमाज़ में बिदअतूं, रोज़नि में बिदअतूं, हज में बिदअतूं, ज़कात ॾियण में झोल, हर तरह सां असां बिदअत नहीं बिदअत। शादी में बिदअतूं, गमी में मरी वञे तॾहिं बिदअतूं शुरू थी थियूं वञनि त ख़तमु थियण जो नालो कोन्हे। हर इलाइक़े जूं पंहिंजूं पंहिंजूं बिदअतूं। फलाणे इलाइक़े में हीअं कयो थो वञे, फलाणे में हीअं कयो थो वञे, फलाणे इलाइक़े में शादी जूं ही रस्मूं, फलाणे में मुसलमाननि में शादी जूं हे रस्मूं, फलाणे इलाइक़े में मैयत जूं हे रस्मूं, फलाणे इलाइक़े में मैयत जूं हे रस्मूं। रोज़ बरोज़ इलाइक़ा वाइज़ रस्मूं चेंज थींदी थियूं वञनि। असल जी ख़बर कोन्हे, माण्हू परेशान आहिनि। जॾहिं ॿुधनि था त सही तरीक़ो हे आहे, चवंदा असां काॾे वञूं। सभु कुझु ख़बर हुजण जे बावजूदि क़ुर ख़ानी ग़लति आहे, तीजा ग़लति आहिनि, साता ग़लति आहिनि, जुमाना ग़लति आहिनि, जुमेरातूं ग़लति आहिनि, ॿारहा ग़लति आहिनि, चालीहा ग़लति आहिनि। हर शइ मालूम बि उन जे बावजूदि बि कनि था माण्हुनि खां मजबूर थी करे। अल्लाह जो को ख़ौफ़ कोन्हे, अल्लाह ॾांहुं बि वञणो आहे। बिदअतुनि में घिरियल मुआशिरे में हिन वक़्तु अहलुल हदीस वाहिद मसलक आहे, अल्लाह जे फज़ल सां जिन जो बिदअत सां मुक़ाबिलो आहे। तालिब इल्म हुयुमि, असांजे ॻोठ में फोतगी थी रिश्तेदारनि जी। मुंहिंजा क़रीबी रिश्तेदार हुया। सभिनि चयो त जनाज़ो मुंहिंजे लाइ पढ़ाए। असांजे ख़ानदान में पंहिंजो पढ़ियल लिखियल छोकिरो आहे, मदरसे में रहे थो। मां अॻे थियुमि त असांजे क़ौम जो सरदार रोशनुद्दीन जोगी उहे आयल हुया, उहे बरेलवी मसलक जा। उन्हनि चयो त बाबा जनाज़ो कीअं पढ़ाइबो। मां चयो त भई जनाज़ो मां पढ़ाईंदुमि जीअं मां पढ़ियो आहे। क़ुर हदीस में अल्हम्दुलिल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहादीस पढ़ियूं आहिनि। चई जीअं मां चवां उहे पढ़ायो। चयो कीअं चवंदो तव्हां? बाबा पहिरीं नियत ॾाढिया कजो, उन खां पोइ जनाज़े खां पोइ दुआ घुरिजो। माण्हू तव्हांखे ख़त्मा क़ुर ॾींदा, उहे बख़्शराइजो मैयत खे। मां चयो इहे मां पढ़िया न आहिनि। जेकॾहिं ॿुधायो हदीस में लिखियल आहे, पैगम्बर इस्लाम कयो आहे, सहाबा किराम कयो, हाणे तव्हां ॾेखारियो करण लाइ तयारु आहियां। बाक़ी मां ईअं न कंदुमि जीअं तव्हांजो। नियत बि ॾाढिया साबित कोन्हे, बल्कि मां इज़ाफ़ी शइ चवंदुमि जेका तव्हांखे ख़बर कोन्हे। मतां अॼु ख़बर पए। मां सूरत फातिहा बि ॾाढिया पढ़ंदुमि, दुरूद बि ॾाढिया पढ़ंदुमि, दुआऊं बि ॾाढिया पढ़ंदुमि। हा छिरकी जी मां जीअं तूं चवे थो ईअं न पढ़। वॾो बहस थियो। हिकु मौलवी साहब दस्तारबंद आलिम मुफ्ती देवबंद जो, उन चयो सही मां पढ़ायां थो जीअं तव्हां चवंदो। अल्लाह जो कसम मां पोइ तो थी बीह रहियमि। चऊं बाबा हे पढ़ाए थो, पढ़ाए बाबा। उन उहे ई पढ़ाई जीअं सरदार चयो। मूंखे ॿुधायो त ईमान काथे आहे। बिदअतुनि खे ख़त्म करण में अहले हदीस जो वॾो किरदारु आहे। अल्लाह ताला उन वक़्तु इन मुंहिंजे कुर्बानी खे एतिरो क़बूल कयो जो जेके जाहिल माण्हू बि हुया
उहे चवनि पिया, उन्हनि खे का ख़बर कोन हुई, बसि सिर्फ़ु इहो पिया चवनि यार हे मौली अमीन भलो हुयो, इहो हक़ ते आहे। हुन त मौलीअ उहो ई पढ़ाई जीअं उहो चयुसि, जॾहिं हुन वटि दलील कोन्हे, सभु कुझु कोन्हे, अॻु अकेले में वठी करे मां हुन मौली साहिब खे चयो त मौली साहिब तूं भलो कयो आहे? चइसि न मां ग़लति कयो आहे। मूं चयो तोखे अॻिते न वधणु घुरिजे, जिते असां डटिजूं था उते त तव्हां मुक़ाबिलो कयो न, कम से कम असां अॻियां आहियूं, तव्हां थोरो आवाज़ त उथारियो आहे। जेकॾहिं तूं चवे हा त मौली साहिब जीअं चए थो सही आहे त थी सघे माण्हू मुड़ी वञे, लेकिन ज़िद हठ धर्मी बिदत ते जेके रूह मुतमिन आहे इंसान जो, त उहे बिदत में ई गरक रहनि था, अल्लाह ॾांहुं नथा अचनि। सो मुंहिंजा भाइरो ऐं दोस्तो, मेन शर्त आमाल जी क़बूलियत जे लाइ इहे आहिनि त नेक अमल, सालिह अमल ईमान जी हालत में ऐं मुहम्मद रसूल जे तरीक़े जे मुताबिक़ हुजे। अल्लाह तबारक व तआला का दुआ है, अल्लाह तबारक व तआला असां खां हसनात क़बूल फरमाए, असांखे सही क़ुरान और सुन्नत जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हे मस्जिद जे हवाले सां गुफ़्तगू साईं अब्दुल गफ़ार नासिर साहब जेकी इदारा ज़मज़म अल ख़ैरिया जा ज़िम्मेदार आहिनि, साथी रुकन बि आहिनि, ऐं मरकज़ अली बिन अबी तालिब मोरो जेको शोबा तहफ़ीज़ ऐं कुतुब जो वॾो इदारो आहे, उन जा मुदीर बि आहिनि। इंशाअल्लाह उन्हनि जो ख़िताब थींदो, उन खां पोइ मस्जिद जो ख़ैरो भलाई, इलाइक़े जे ख़ैरो भलाई जे लाइ इंशाअल्लाह दुआ कई वेंदी। तमामु साथी जो शुक्रियो अदा कयूं था। अल्लाह तबारक व तआला इन मस्जिद में जन जन साथियुनि खां कमु वरितो आहे क़बूल मंज़ूर फरमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा वस्तग़फिर।